साईं तनक़ीद न कर, तनक़ीद छो थो करे? तोखे ख़बर आहे त तनक़ीद करणु सुठो अमल आहे। तनक़ीद जा आहिनि ॿ क़िस्म। हिकिड़ी तोखे त इहा बि ख़बर कान्हे त हिकु तनक़ीद हूंदी आहे, उहा तनक़ीद बराए तनक़ीद मिड़ई अॻिले खे ज़लील करणु, ऐं हिकिड़ी वरी तनक़ीद हूंदी आहे इस्लाह लाइ। ऐं आलिम सगोरो जेको मुहम्मदी मिंबर ते वेहे थो, दस्तार पंहिंजे मथे ते सजाए शरीयत जी ॻाल्हि थो करे, उहो तनक़ीद बराए तनक़ीद कोन थो करे, तोखे सेखारण लाइ, तुंहिंजी इस्लाह लाइ थो करे। तुंहिंजो सॼणो आहे उन जे चवण ते हली करे पंहिंजे पाण खे बचाइणो अथई त बचाए वठि। शरीयत खां पुछो न तनक़ीद हिलाल आहे, केरु थो चए तनक़ीद मन वाके के माण्हू सादड़ा चवंदा त तनक़ीद था कनि मौलवी सगोरा, न भाउ तनक़ीद हिलाल आहे। इस्लाह जी नीयत सां हूंदी तनक़ीद आहे, इहो आलिम सगोरे जो कमु आहे, इहो उनजो मनसब आहे। डॉक्टर सुई थो हणे, छो थो हणे? बाबा डॉक्टर रुगो सुयूं हणंदा न, डॉक्टर इलाज लाइ, उहा बि सूर थी करे, उहा बि तकलीफ़ थी करे, ऑपरेशन आहे, टुको थो ॾिए, वॾो थो ॾिए, छो? चई बाबा इहो इलाज आहे। मुंहिंजा भाव, इहे दुनिया जा डॉक्टर हिकिड़े पासे, दुनिया जा इंजीनियर हिकिड़े पासे, दुनिया जा ख़ैर ख़्वाह आम माण्हू हिकिड़े पासे, पर मुस्तफ़ा करीम जे दीन जो वारिस अहले सुन्नत जो आलिम दीन उन जहिड़ो को तुंहिंजे लाइ भलो थी कोन थो सघे, उहो तुंहिंजो ख़ैर ख़्वाह आहे। सादो वक़्तु आहे न साईं, आलिमनि खां सिखनि कोन था, वॾनि खां सिखनि कोन था, शरीयत छा थी चवे सिखनि कोन था। इन्हनि जा उस्ताद यूट्यूब, उन्हनि जी उस्ताद फेसबुक, उन्हनि जी तनक़ीद न कयो। कंहिं चयो तनक़ीद मनो आहे? तनक़ीद मनो कोन्हे। तनक़ीद जेका इस्लाह लाइ आहे, उहा शरीयत पाक जो हुकुम आहे। आइंदा कंहिंखां मां न ॿुधां इहो जुमिलो, जेको असांजो चवणु मञणारो। कॾहिं ईअं न चवे साईं फलाणो आलिम तनक़ीद थो करे, न तनक़ीद नथो करे, उनखे तनक़ीद जो लफ़्ज़ ई न चओ, चओ इहो आलिम असांजी इस्लाह थो करे। कर त अलाह ताला असांजी औलाद जो ख़ैरु फ़रमाए।